कानोड भट सां लाखड़ा कोल माइन में सजामा जे ॻोठ में जिते गुलशर खोसो पारां डीओ खां टीचर वठण संदसि मथां कूड़ा केस करे एफआईआर करे छॾी आहे। गुलशेर खोसो सां या अहिड़ा कई असांजे सिंध जे अंदरि वाक़िया थियनि था जंहिंमें हक़ जो आवाज़ उथारण जे लाइ को वञे थो त उनखे बंदि कयो थो वञे। अहिड़नि ज़ालिमनि खे ऐं अहिड़नि रहज़ननि खे जेके असांजे सिंध जा दुश्मन, सिंध जी तालीम जा दुश्मन, सिंध जे मेमार ऐं सिंध जे नौजवान जा जेके दुश्मन आहिनि, इन्हनि खे कटेड़े में आंदो वञे ऐं अहिड़े क़िस्म जा कई ऑफिसर हूंदा। ऐं सिंध जे हुकूमत खां इहो पुरज़ोर अपील करियां थो त अहिड़े क़िस्म जा कई ज़ालिम ऑफिसर आहिनि, उन्हनि खे कटेड़े में आणे करे हक़ जा जेके आवाज़ उथारींदड़ आहिनि, इंसाफ़ जे लाइ जेके जाखोड़ींदड़ आहिनि, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई। असांजो हिकु स्कूल आहे, उन में ई तव्हां ॾिसो था 80-90 ॿार आहिनि। ॿारनि जे लाइ असां उस्ताद घुरियो आहे ऐं उस्ताद घुरण लाइ असां में हिते को पढ़ियल ई कोन्हे। गुलशेर अकेलो ई आहे। गुलशेर खे असां मोकिलियो आहे SDO जे, उन पोइ छा बि थियो पर गुलशेर वीचारे खे ॿधाए छॾी। साईं असांजो को बि कोन्हे, असांखे उस्ताद खपे ऐं ॿियो गुलशेर खे आज़ादु कयो वञे। अदा असां एहतिजाज कयो आहे गुलशेर जे बारे में, जेको आहे त एतिरा ॿार आहिनि 2 साल खां वठी मास्तर कोन्हे ऐं जेको आहे त तालीम महरूम खां असांजा ॿार आहिनि। गुलशेर जेको आहे त DO ऑफिस में जेको आहे त उस्ताद जे लाइ ऐं घुरियो आहे त उन जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे सूबाई हुकूमत खां, सिंध गवर्नमेंट खां असांजो इहो मुतालबो आहे बाला ऑफिसरनि खां त गुलशेर ते कूड़ा केस जेके आहिनि उहे ख़तमु कया वञनि ऐं असांखे उस्ताद ॾिनो वञे। जी नाज़रीन, तव्हां हिते ॻोठाणी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन जो चवणो त गुलशर जे मथां थियल कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं असांखे हिकु उस्ताद ॾिनो वञे जीअं असांजी ॿारनि जी पढ़ाई मुकमल थी सघे। इरफान मेमन, धरती TV, कानोड।